नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। 8 फरवरी इलेक्शन जो मंज़रनामो मुख़्तलिफ़ सियासी जमायतूं जेके आहिनि उन्हनि तरफ़ां इलेक्शन जी जेका मुहिम आहे उहा जारी आहे। अॼोके प्रोग्राम में पाण सिंध जो इलेक्शनी मंज़रनामो कहिड़नि तकनि ते जेके आहिनि मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा उम्मीदवार जेके आहिनि उन्हनि जे विच में किथे किथे सख़्तु मुक़ाबिलो आहे। अॼोके प्रोग्राम में पाण इलेक्शनी मंज़रनामे जो तजियो पेश कंदासूं। असांखे प्रोग्राम में जॉइन कियो आहे नाले वारा लेखक, तजिए निगार ऐं सीनियर सहाफ़ी मंज़ूर सोलंकी साहब असांखे स्टूडियो में जॉइन कियो आहे। मंज़ूर सोलंकी साहब के प्रोग्राम में भलीकार चऊं था। मंज़ूर साहब, 8 फरवरी जेका आहे इलेक्शन जो ई तारीख़ जेका आहे हिन वक़्त बि अञा ताईं उहा गैर यकीनी सूरत हाल आहे, पर मुख़्तलिफ़ जेके पॉलिटिकल पार्टियूं आहिनि उन्हनि इलेक्शन मुहिम शुरू करे छॾी आहे। सिंध जे अंदरि गुज़िरियल 15 सालनि खां वन पार्टी सिस्टम यानी पीपल्स पार्टी जेका आहे उहा हुक्मरानी कंदी रही आहे ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ तकनि ते खोड़ सारा मसइला आहिनि। ख़ासि तौर ते जेको बैड गवर्नेंस जो मसइलो आहे, ख़राबु हुक्मरानी जो मसइलो आहे ऐं उन जे नतीजे में जेको आम पब्लिक सफ़र कयो आहे। पाण जेकॾहिं ॿोॾ वारी सूरत हाल करे ॾिसूं त हिन वक़्त बि अञा ताईं ॿोॾ मुतासिर जेका आहे उनजी मुकमल बहाली न थी सघी आहे। इलेक्शन जे मंज़रनामे खे कीअं ॾिसो था पाण जेकॾहिं मुख़्तलिफ़ तकनि जो जाइज़ो वठो? अव्हांखे किथे किथे सख़्तु मुक़ाबिला नज़र अचनि था। पीपी मुख़ालिफ़ इतिहाद खे अव्हां कीअं ॾिसो था? उहो केतिरो वधीक जेको आहे सरगर्म आहे? कहिड़नि तकनि ते अव्हां कीअं ॾिसो था त सख़्तु मुक़ाबिला थियण वञनि पिया? शकील साईं, महिरबानी। हाणे सभिनी खां अॻु में त पीपल्स पार्टी वारनि 15 सालनि में तमामु घणा पैसा कमाया आहिनि ऐं 15 सालनि में जेको पीपल्स पार्टीअ जे कारकुननि तोड़े उहिदेदारनि तोड़े वज़ीरनि हिकिड़ो ई कमु जेको यकसूई सां कयो आहे ऐं तमामु पंहिंजो सची दिलि सां कयो अथनि, उहो पैसनि कमाइण वारो कयो अथनि। सही। तंहिंजे करे हींअर सिंध में जेका इलेक्शन थिए पई उहा पैसे जे ज़ोर ते घटि में घटि जेका पीपल्स पार्टी वारा जेके आहिनि से पैसे जे ज़ोर ते पिया इलेक्शन विढ़नि। पर छाकाणि त 15 सालनि जे अंदरि पीपल्स पार्टी छा कयो आहे जो बेनज़ीर साहब जे दौर में ईअं थींदो त हिकिड़ा माण्हू प्रो पीपल्स पार्टी हूंदा, ॿिया वरी उनजे मुखालिफ़ हूंदा। हिन दौर में वरी छा थियो आहे त वॾेरा पाण में जेके मक़ामी तरह सां लोकल जेके आहिनि हिक ॿिए जा मुखालिफ़ आहिनि, पर ज़रदारी गवर्नमेंट उन समूरनि खे हिकिड़ी खारे में आणे ॾिनो। यानी पीपल्स पार्टीअ जा जेके मुखालिफ़ आहिनि से बि पीपल्स पार्टीअ में आहिनि ऐं पीपल्स पार्टीअ जा जेके हामी आहिनि से बि पीपल्स पार्टीअ में आहिनि। तंहिंजे करे वॾेरनि जूं जेके पंहिंजा मक़ामी तरह सां जेके अंदरूनी जंग आहे उहा काफ़ी हिननि खे नुक़सानु ॾेई सघे थी। मिसाल तौर ते जेकॾहिं खणूं पंहिंजो उमरकोट खऊं त उमरकोट मां जेको आहे सो अली मुराद राजड़ जेको आहे सो PS 49 ई उन ते सदाईं अली मुराद राजड़ बीहंदो। पीपल्स पार्टी हुनखे टिकट ॾींदी हुई ऐं इन हल्के में वरी पीर पगारे सां गॾु पंहिंजो सरवरी जमायत जा वोट आहिनि। 2013 में समहाउ जेको आहे सो सरदार शाह जेको आहे सो मैनेज करे उन सीट ते आयो। वरी उन खां पोइ जॾहिं हीउ वज़ीर थियो त उन खां पोइ त वरी इन जाम पैसा कमाया ऐं ख़ासि करे जेको अदीबनि ऐं शाइरनि वारो जेको हुनखे प्रोजेक्ट मिलियो उन खां पोइ त वरी जेके आहिनि से वधीक न जेको आहे सो कमाइण जा मौक़ा मिलिया। हाणे उते PS 49 ते पीपल्स पार्टी तरफ़ां सरदार शाह आहे, उन जे मुक़ाबले में जेको आहे सो अली मुराद राजड़ बि आहे ऐं उन जे मुक़ाबले में जेको आहे सो ख़िज़र हयात पंहिंजो मंगरियो बि आहे। हाणे ख़िज़र हयात मंगरियो GDA जो या फंक्शनल लीग जो आहे। साॻे तरीक़े सां जेको अली मुराद राजड़ आहे उहो जेको आहे सो पीपल्स पार्टीअ में रहियो आहे ऐं पंहिंजो सरवरी जमायत जा बि उते कुझु वोट आहिनि। तंहिंजे करे सरदार शाह जे तमामु घणनि पैसनि ख़र्च करण जे बावजूदि इन ॻाल्हि जो इम्कानु आहे त सरदार शाह शायदि हीअ न भेरे या सीट लूज़ करे। साॻे तरीक़े सां ॿिया जेके ज़िला आहिनि, मिसाल तौर ते तव्हां जीअं जेकॾहिं जेकबाद था वठो त उते शेर मोहम्मद मुग़ैरी साहिबु जेको आहे सो नई एंट्री आहे। शेर मोहम्मद मुग़ैरीअ जे करे वॾेरो घटि में घटि पंहिंजो इहो तव्हांखे तजुर्बो हूंदो त वॾेरो सभिनी खां वधीक जेको दुश्मन पंहिंजो सम्झंदो आहे, वॾेरे खे गैरत बि उन ते ईंदी आहे, कावड़ बि उन ते ईंदी आहे, गुसो बि उन ते ईंदो आहे, जेको हुनजो सीट ते या हुनजे तक ते हुन सां मदे मुक़ाबिल थींदो आहे। तंहिंजे करे हू पंहिंजी जागीर सम्झे थो, जागीर बि सम्झे थो ऐं सम्झो त जेकॾहिं लफ़्ज़ चइजे मुनासिबु हुजे त हुनखे जो बि सम्झंदो आहे वॾेरो। हाणे उहे जेकॾहिं नओं को उते कैंडिडेट ईंदो आहे त हुनखे सख़्तु उन ते कावड़ ईंदी आहे त इहो मुंहिंजे तक ते छो आयो आहे। तंहिंजे करे
जेकब बाद में हाणे शेर मोहम्मद मुगेरी साहब आहे, उन बि पंहिंजो तमामु वॾो ठेकेदार आहे, त इन करे हुन पंहिंजो ख़र्च बि तमामु घणो कयो आहे। पार्टीअ जे लाइ जेको हदियो या सदको ॾिनो अथई उहो बि चवनि था त तमामु घणो ॾिनो अथई। करोड़नि में ऐं उहो उते सदको आहे। उते वरी जेके सोशल मीडिया जा एक्टिविस्ट आहिनि उन्हनि खे बि माना उहो तमामु सुठो राज़ी कयो वेठो आहे। वरी सहाफ़ी जेके आहिनि से उन्हनि खे बि वरी ॿिया जेके नंढा नंढा वॾेरा आहिनि 1000, 500, 2000 जे वोटनि वारा, उन्हनि खे बि हुन काफ़ी कयो आहे। पर अगेन जेका इलेक्शन आहे उन जी डायनामिक्स ऐं उन जी जेका केमिस्ट्री आहे न उहा थोरी मुख़्तलिफ़ हूंदी आहे। हाणे जिन माण्हुनि खे शेर मोहम्मद मुगेरी साहब खे ठीकनि खणण जो तजुर्बो त आहे, माण्हुनि खे प्लीज़ करण जो या माण्हुनि खे ख़ुशि करण जो तजुर्बो त आहे, पर इलेक्शन विहण जो तजुर्बो न अथसि। तंहिंजे करे मुमकिन आहे त हिन भेरे उन जे लाइ बि को अहिड़ी का सिचुएशन पैदा थिए। साॻिए तरीक़े सां लाड़काणे में आहे, त लाड़काणे में जेको आहे सो पंहिंजो जेको शहर जो तक आहे उन ते सदाईं मुअज़्ज़िम अब्बासीअ जो ऐं पंहिंजो अॻे भेरे जमील सुमरे जो मुक़ाबिलो थियो। हिन भेरे मुअज़्ज़िम अब्बासी शहर वारे तक खे छॾे सुहेल सियाल सां जेको आहे सो बाकराणी वारे तक ते अची बीठो आहे। हाणे हेॾा ख़ैरपुर में बि इलेक्शन कॉन्टेस्ट करे थो, ख़ैरपुर में नेशनल असेंबली जी सीट हा, क़ौमी असेंबली जी उन जो सबबु माना पीर साहब पगार जा मुरीद उते आहिनि, और उन सां गॾु कलोड़ा बिरादरीअ जा जेके वोटर आहिनि से इन तक में वेघणा आहिनि। पर असुल जेको दिलचस्प मुक़ाबिलो आहे सो आहे पंहिंजो बाकराणी वारे तक ते जेको सुहेल अनवर सियाल सां आहे। तंहिंजे करे सुहेल अनवर सियाल सां जॾहिं ही मुक़ाबले में आहे त उतां जा मक़ामी जेके सहाफ़ी आहिनि या जेके आहिनि से माण्हू आहिनि उहे चवनि था त मुमकिन आहे त जीअं अॻे भेरे जमील सूमरे खे हाराइण में पीपल्स पार्टी जो कुझु अॻुवाणनि ऐं आम अॻुवाणनि जो किरदारु हो, ईअं मुमकिन आहे त पीपल्स पार्टी जा कुझु अॻुवाण अहिड़ा हुजनि जेके वरी हिन भेरे मुअज़्ज़िम अब्बासी खे सपोर्ट कनि ऐं नतीजे तौर ते सुहेल सियाल उतां हू हाराए वञे। साॻिए तरीक़े सां शहदाद कोट कंबर वारे तक ते चांडिया ऐं मक्सी, त माना तव्हांखे ख़बर आहे त जेको आहे सो चांडिया मक्सी जो तकरार जेको माना 1.25 सदी अॻु में थियो हो, उन खां वठी करे चांडिया ऐं मक्सी हिक ॿिए सां ठहंदा कोन आहिनि। तंहिंजे करे इन ॻाल्हि जो बि इम्कान आहे त चांडिए खे किराइण लाइ मक्सी जा अच्छा हींअर हिन वक़्तु बि पीपल्स पार्टी जे अंदरि बि चांडिए जो ग्रुप अलॻि आहे, मक्सी जो अलॻि ग्रुप आहे। साॻिए तरीक़े सां दादूअ जे अंदरि वरी ईअं आहे त पीर मज़हर जो ग्रुप अलॻि आहे ऐं पंहिंजो न पीपल्स पार्टी जे अंदरि जमाली जो ग्रुप अलॻि आहे। तंहिंजे करे जिथे किथे पीपल्स पार्टीअ जा माण्हू हिक ॿिए जे जंगुनि कढण जे लाइ ऐं हिक ॿिए जा तरा कढण जे लाइ पंहिंजो अॻु में बि रहिया आहिनि। मंज़ूर साहब, हीउ जेको तव्हां पीपल्स पार्टी जे अंदरि मुख़्तलिफ़ लॉबिंग आहे, ग्रुपिंग आहे, पीपी वर्सिस असांखे पीपी जा उम्मीदवार जेके आहिनि हिक ॿिए जे आॾो बीठा आहिनि, उनजो जेके अपोनेंट ग्रुप आहे जीडीए पीपी मुख़ालिफ़, उनखे केतिरो फ़ाइदो थींदो? यकीनन जॾहिं जेकॾहिं पीपल्स पार्टीअ जा कैंडिडेट असुल में छा आहे त असांखे बज़ाहिर लहरुनि लख लिबास पाणीअ पसण हिकिड़ो बज़ाहिर असांखे महसूसु ईअं थो थिए त ॿिनि पार्टियुनि जो मुक़ाबिलो आहे, पर जेकॾहिं तव्हां ग्राउंड ते वेंदो त उते किथे किथे ॿिनि शख़्सियतुनि जो ऐं ॿिनि वॾेरनि जे मफ़ादनि जो बि मुक़ाबिलो हूंदो आहे। मिसाल कॾहिं कॾहिं पंहिंजो हिन ज़रदारी दौर में ईअं थियो आहे त समूरनि क़िस्मनि जा वॾेरा हिननि पीपल्स पार्टी में शामिलु कया। मां तव्हांखे हिकिड़ी नंढी ॻाल्हि थो ॿुधायां, मुंहिंजो तालुक़ु नौशर फिरोज़ जे ठारूशाह शहर सां आहे। 2015 में जेके बल्दियाती चूंडूं थियूं उन में ठारूशाह जो जेको ढक मस्जिद वारो चौक आहे उन ते 4 कैंपूं लॻल हुयूं, चारई हिक ॿिए जा मुख़ालिफ़ वॾेरा, पर चारई पीपल्स पार्टी में आहे। ऐं पीपल्स पार्टी हुनखे चयो त बाबा तव्हां सभु वञी इलेक्शन विढ़ो, जेको खटी आयो सो असांजो। तंहिंजे करे यकीनन पीपल्स पार्टीअ जे माना हद खां वधीक जेके समूरा क़िस्म जा वॾेरा हुननि पीपल्स पार्टी में शामिलु कया, उन जो नतीजो इहो थींदो त लोकल वॾेरा हिक ॿिए जा जेको आहिनि सो पंहिंजा मुख़ालिफ़ हुजण जे करे पंहिंजे ॿिए कंहिं मतिलबु एंटी पीपल्स पार्टी जेको वोट हूंदो उनखे सपोर्ट कंदा। नतीजे तौर ते इहो जेको पीपल्स पार्टी जे अंदरि समूरनि वॾेरनि खे वठी अचण वारो जेको फार्मूलो आहे इहो वर्क न कंदो ऐं नतीजे तौर ते उनजो फ़ाइदो यकीनन जेको आहे सो एंटी पीपल्स पार्टी जो हूंदो। अच्छा, हाणे जीअं मंज़ूर साहब तव्हां ॻाल्हि कई त हिन वक़्तु हड़ई वॾेरा जेके आहिनि उहो अची पीपल्स पार्टी जे अंदरि वेठा आहिनि। पीपल्स पार्टी जो पोस्चर हिन वक़्तु इलेक्टेबल्स जी पार्टी वारो आहे। तव्हां खां जेकॾहिं मां तजियो पुछां त हिकिड़ी पीपल्स पार्टी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी, उनखां पोइ हिकिड़ी पीपल्स पार्टी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी, ऐं हिन वक़्तु जेका पीपल्स पार्टी आहे उनखे ईअं सम्झो त आसिफ़ ज़रदारी लीड करे पियो। इन टिनी पीपल्स पार्टीज़ जो जेकॾहिं पाण जाइज़ो वठूं त अॼोकी पीपल्स पार्टी खे तव्हां किथे बीठल ॾिसो था? फ़र्क़ु कहिड़ो आहे हिननि में? ॾिसो, बेनज़ीर साहब जे दौर ताईं ईअं हूंदो त जेको बि जियालो हूंदो या पीपल्स पार्टी जो
डाई हार्ड कारकुन जेको हूंदो उहो पीपल्स पार्टी सां हूंदो, पोइ इंतज़ारु कंदो त पार्टी कंहिंखे थी टिकेट ॾिए त असां उन माण्हू जी सपोर्ट कयूं। पर जॾहिं पीपल्स पार्टीअ समूरा क़िस्म जा वॾेरा पीपल्स पार्टी में आंदा, जेको मुखालिफ़ आहे पीपल्स पार्टीअ जो उहो त ॿाहिरि हुयो, पर जॾहिं उहो बि पीपल्स पार्टी में शामिलु थी वियो ऐं जेको मूं तव्हांखे ॿुधायो त केतिरनि हंधनि ते ईअं थियो त पीपल्स पार्टी चयो त बाबा तव्हां ॿई या टई असांजा माण्हू आहियो, वञी इलेक्शन विढ़ो, पोइ जेको खटे सो असांजो। नतीजे तौर ते उते जेको जियालो हो, उते जेको पीपी जो कारकुन हो, जेको अॻे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पीपल्स पार्टी जे कैंडिडेट सां हूंदो हो, उन खे मजबूरन पंहिंजे पसंदि जे वॾेरे जे कैंप में वञिणो पियो। यानी पीपल्स पार्टी में बि आहे, पर पीपल्स पार्टी जे अंदरि वरी फलाणे वॾेरे जो, यानी मिसाल तौर ते मां तव्हांखे उहा ॻाल्हि ॿुधाई त बाबा पीपल्स पार्टी में त आहियां पर निसार खोड़े जो ग्रुप जो आहियां, पीपल्स पार्टी में त आहियां पर जमील सुमरे ग्रुप जो आहियां, पीपल्स पार्टी में त आहियां पर जेको आहे सो पंहिंजो सुहेल सियाल जे इन जो आहियां। सो तंहिंजे करे मां सम्झां थो त हाणे पीपल्स पार्टीअ जे अंदरि जेको उहो नज़रियाती कारकुन हो, उहो उनजी हैसियत ख़तमु थी वई आहे, ख़ासि करे ज़रदारीअ जे अचण खां पोइ। मधु साहब, हीउ जेको सॼो सिंध जो कल्चर आहे, सिंध त ज़ाहिर आहे त इहो चयो वेंदो आहे त जेके बि जमहूरी तहरीकूं हलियूं आहिनि, सेक्युलर तहरीकूं हलियूं आहिनि, उन्हनि जी सरवाण सिंध रही आहे। MRD जहिड़ी मूवमेंट हिते हली, पर अॼु असां सिंध जे लैंडस्केप ते ॾिसूं था, समूरनि तकनि ते असांखे वॾेरको भोतारको कल्चर नज़र अचे थो। इलेक्टेबल्स समूरनि पार्टियुनि जे अंदरि अचनि था, न रुगो पीपल्स पार्टी पर GDA जे अंदरि ॾिसूं था त उते बि इन क़िस्म जो अचे थो पियो। ज़ात, बिरादरी, इवन कंहिं सोलंगी जो नालो माण्हू खणे थो त उहो सम्झे थो त सोलंगी क़ौम, सूमरा क़ौम, पिताफ़ी क़ौम, लुंड क़ौम। ही सिंध जे अंदरि असां ॾिसूं था, पंजाब जे अंदरि वरी बि असांखे एक्टिविज़म नज़र अचे थो, पॉलिटिकल KPK जे अंदरि बि असांखे डिफरेंट सूरताल नज़र अचे थी। सिंध जे अंदरि ही पॉलिटिकल माठार जा सबबु छा आहिनि? हर पासे खां वॾेरो भोतार नज़र अचे थो, केरु ज़िम्मेवार आहे हिन जो? हाणे सची ॻाल्हि इहा आहे त घटि में घटि एंटी एस्टेब्लिशमेंट हिकिड़ो अयूब ख़ान जे दौर खां वठी करे हिकिड़ो माइंड सेट रहियो आहे। पोइ उन में अवामी तहरीक रही आहे, उन में कम्युनिस्ट पार्टी रही आहे, सिंधारी कमेटी रही आहे, इवन GSN जा मुख़्तलिफ़ ग्रुप रहिया आहिनि। हिकिड़ो त एस्टेब्लिशमेंट जो जेको वधंदड़ किरदारु आहे, उन ॼण त इन्हनि तरीक़ुनि खे ख़तमु करे छॾियो आहे। ॿियो जेकॾहिं सच ॻाल्हाइजे त जेको रूस जे टुटण खां पोइ ख़ासि करे कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान, ख़ासि करे जंहिंमें असीं रहियासीं, उन्हनि जेका पार्टी ख़तमु कई, भले साहब खे पोइ बि शाबस हुजे, घटि में घटि अवामी तहरीक पंहिंजे हुन रफ़्तार सां जारी रही। साॻे तरीक़े सां ॿिया लेफ्ट जा ग्रुप नंढा नंढा जेके हुया, जीअं लेफ्ट जेको आहे सो डेमोक्रेटिक फ्रंट आहे, या तव्हांजी पंहिंजो लेबर पार्टी आहे, या वर्कर्स पार्टी आहे, इहे रहिया। पर असांजे हिसे जी जेका कम्युनिस्ट पार्टी हुई, असांजे हिसे जी जेका हारी कमेटी हुई, उन्हनि खे त ॼणो असांजे कामरेडनि कम्युनिस्टनि डिसोन करे छॾियो। सही, मेजॉरिटी उन्हनि जी या मीडिया में हली वई या NGO सेक्टर में हली वई। नतीजे तौर ते लेफ्ट जी जेका तहरीक आहे उहा ॾाढी कमज़ोर थी पई। ऐं उन में सची ॻाल्हि आहे त जाम साकी जॾहिं पीपल्स पार्टी में शामिलु थियो, तंहिंखां पोइ ख़बर पई त जाम साकीअ जेको मिसाल तौरु जेका उबावड़े खां वठी करे जेका पंहिंजो लॉन्ग मार्च कई कराचीअ ताईं, उन खां पोइ फौरन हू पीपल्स पार्टी में शामिलु थियो। त कम्युनिस्टनि खे जेतिरो निभाउ करणु खपे हा, उन्हनि न निभायो, न करे सघिया। साॻे तरीक़े सां हिकिड़े पासे कुझु राहवी थिए औखियासनि, कुझु गलविच ज़ुल्मदा तोकवीसी, कुझु शहर जे लोक बि ज़ालिमनि, कुझु सानू मरंदा शौक़ बि, कुझु एस्टेब्लिशमेंट जो किरदारु वधियो, ऐं कुझु जेको लेफ्ट जे कामरेडनि पंहिंजे तरीक़ुनि सां पंहिंजे नज़रियनि सां न निभायो, ख़ासि करे असांजा माण्हू, मां पंजनि दोस्तनि ते ऐं पाण ते इल्ज़ाम थो हणां। नतीजे तौर ते उहा जेका नज़रियाती सियासत हुई, उहा जेका कमिटेड सियासत हुई, उहा तमामु घणी कमज़ोर थी वई। ॿियो बि हिकिड़ो सबबु आहे त सिंध जे अंदरि जेको असां ॾिसूं था त इंडस्ट्रियलाइज़ेशन न थियण जे करे जेको प्रॉपर मिडिल क्लास पैदा थिया, त उहो हिते मिडिल क्लास न थियो। करप्शन जी पैदावार जेका बैड गवर्नेंस रही, उन जे अंदरि ॾिसूं था, ईअं चई सघूं था त जेको पोड राव क्लास आहे, उहो मुख़्तलिफ़ सोसाइटी जे सेक्शन्स में डोमिनेट करे थो, बल्कि उन्हनि खे लीड करे थो। डमी क़िस्म जा हिकिड़ा माण्हू अची वञनि था पिया। हीउ मजमूई तौर ते 5 सालनि जो जेको पीपल्स पार्टी जो पीरियड रहियो आहे, जंहिंमें तमामु घणी ग्रास रूट लेवल ते करप्शन रही आहे। ऐं इहो इमेज आसिफ ज़रदारी जे लाइ आहे त बाबा उहो पावर पॉलिटिक्स जा जेका आहे बादशाही गुर ॼाणे थो त करे उहो कामयाबु आहे। त हिन कल्चर सोसाइटी खे केतिरो नुक़सानु ॾिनो आहे? जेको इहो तासुर या तसवुरु आहे त आसिफ ज़रदारी को पॉलिटिकल साइंस जेको वॾो जेको आहे सो पंहिंजो
डॉक्टर आहे, को PhD आहे, को जीअं चवंदा आहिनि, इहो मां इन सां एग्री नथो करियां। पाकिस्तान जी एस्टेब्लिशमेंट जे अंदरि जेका ख़ुदि करप्शन जी वधंदड़ जेको ग्राफ आहे, उन सॼे सिस्टम खे वधीक मज़बूत कयो आहे। मिसाल तौर ते तव्हांखे यादि हूंदो त बेनज़ीर साहिब जे दौर में इहा करप्शन न हुई। भला इवन सो मच सो त मुशरफ जा असां नकाद आहियूं, पर मुशरफ जे दौर में बि करप्शन ईअं न हुई। अरबाब ग़ुलाम रहीम सां केरु सौ इख़्तिलाफ़ करे, पर अरबाब ग़ुलाम रहीम, तव्हांखे यादि हूंदो त अरबाब ग़ुलाम रहीम जे दौर में 6 एकड़ ज़मीन जेको आहे सो पंहिंजो हे जेको कराची वारो क़ब्रिस्तान आहे, पंहिंजो चौकुंडी वारो, उन में मौजूदा जेको गवर्नर आहे कामरान टिसोरी, इनखे ॾियण जी ॻाल्हि थी हुई, त उन ते वॾी वाविला थी। हींअर हिननि 16,000 एकड़ जेका असां मिली डेवलपमेंट अथॉरिटी जेका ज़मीन आहे सा हुनखे ॾेई छॾी आहे पंहिंजो भरिया टाउन खे। भरिया टाउन जे अंदरि जेको कुझु उतां जे मक़ामी माण्हुनि सां थियो आहे, उते मक़ामी ॻोठाणनि सां थियो आहे, उहा तव्हांखे ख़बर आहे। तंहिं करे मां सम्झां थो त आसिफ़ ज़रदारी पंहिंजी करप्शन जी लेवल वधाई त ज़रूरु हुई, पर उन सां गॾु जेका एस्टेब्लिशमेंट जो जेको किरदारु माज़ी में रहियो आहे, या एस्टेब्लिशमेंट जे हिन में जेको मिसाल नैब आहे, ॿिया खोड़ सारा FIA आहे, अहिड़ा जेके वॾा जेके इदारा आहिनि, उन्हनि खे ऑलमोस्ट पाकिस्तान जी एस्टेब्लिशमेंट कंट्रोल कंदी रही आहे, उहे बि थोरा ढिला थिया आहिनि ऐं उहे बि इन सॼे सिस्टम जो हिसो थिया आहिनि। उन जे करे हेॾां जेको आहे सो स्पीड पंहिंजो ज़रदारी डॉक्टर आहिनि उन वरिती, ऐं होॾां जेके एस्टेब्लिशमेंट जा जेके हमराह हुआ उन्हनि बि पंहिंजो किरदारु अदा न कयो। नतीजे तौर ते हीअ करप्शन पाकिस्तान में एतिरी वधी आहे। नंबर 1। नंबर 2 त जेके इन्वेस्टिगेशन जा इदारा, जेके इंट्रोगेशन जा इदारा, जेके इंक्वायरीज़ जा इदारा ऐं जेके इंसाफ़ करण वारा इदारा हुआ, उन्हनि जे अंदरि बि जेका कसाद बाज़ारी थी आहे, उन्हनि जे अंदरि जेका डिटेरोरेशन थी आहे, उन्हनि जे अंदरि जेका पस्ती आई आहे, उन सॼे सिस्टम खे माना हिकिड़े पासे न चइनी माना पासनि खां पंहिंजो सियासत में जेको आहे सो नज़रियाती सियासत ख़तमु थी, नतीजे तौर ते बुनियाद परस्त पार्टियूं अॻिते आयूं। नंबर 2 त जेके एहतसाब जा इदारा हुआ उहे कमज़ोर थिया, उन्हनि खे करप्ट कयो वियो। साॻे तरीक़े सां इंसाफ़ जा जेके इदारा हुआ उन्हनि बि उहो पंहिंजो किरदारु अदा न कयो। नतीजे तौर ते चइनी पासनि खां जॾहिं अहिड़े क़िस्म जी हवा घुले त यकीनन सिस्टम कमज़ोर थींदो। मुंहिंजो साहिबु, इन सॼी सूरताल जे अंदरि सुञाण धुरिन जो, सिविल सोसाइटी जो, अदीब, दानिश्वर, शाइर, इंटेलिजेंसिया जो जेको रोल आहे उहो अञा वधीक सघारो थियणु खपे। पर असां सिंध जे अंदरि ॾिसूं था त सिंध जो जेको दानिश्वर तबिको आहे, अदीब तबिको आहे, शाइर आहे, उनखे जेको आहे कंहिं मुज़ाहिमती तहरीक सां गॾु बीहणु खपे। पर असां ॾिसूं था त उहो फैसिलिटेट थिए थो, मेलनि में फैसिलिटेट थी वञे थो, फेस्टिवल जेके थियनि था उन्हनि में फैसिलिटेट थिए थो। दरबारी जेको हुनजो किरदारु आहे हुक्मरान जे पासे खां, उनखे कीअं ॾिसो था त सिंध जे अंदरि ख़ासि तौर ते जेको सुञाण तबिको आहे उनजो किरदारु जेको आहे सवालिया निशान न बणिजी वियो आहे? तमामु सुठो सुवालु आहे ऐं ॾाढो गौर तलब आहे। भिटाई जी हिकिड़ी सिट आहे, सुपीरियां जी ॻाल्हि हड़ी रुगो रंजाओ, महबूबनि जो ज़िक्र जेकॾहिं कंदे त उहा रुगो रंज जी हिकिड़ी दास्तान आहे। सिंध में मज़रत सां उहे जेके हैदर बख्श जतोई जहिड़ा किरदार हुया, उहे अज़ीज़ सलाम बुखारी जहिड़ा जेके किरदार हुया, जेके उहे अब्दुल वाहिद आरिसर मरंदे मरी वियो त अब्दुल वाहिद आरिसर जो घर उहो साॻियो ई कचो। उन जे अगेंस्ट में असांजा जेके ॿिया लेफ्ट जा माण्हू हुआ, उन्हनि जी जेके हींअर पोयूं पीढ़ियूं आहिनि, उन्हनि जा ॾिसो समूरनि वटि बंगला आहिनि, समूरनि वटि पजेरो गाॾियूं आहिनि। हाणे जॾहिं अॻे बुख काटणु, पंहिंजो बुख ते रहणु, पंधु घुमणु, उन जे बावजूदि पंहिंजे नज़रिए सां, पंहिंजे सियासत सां, पंहिंजी सोच सां कमिटेड रहणु, उहे जेके आहिनि से ॼण त नज़रिया ई ख़तमु थी विया। सची ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं सॼे हिनखे पंहिंजो बरे सग़ीर खे ॾिसबो त असां खां वधीक बहितर माण्हू जेके आहिनि से बंगाल में आहिनि, असां खां बहितर माण्हू जेके आहिनि से हिंदुस्तान में आहिनि, असां खां बहितर माण्हू नेपाल में आहिनि, असां खां बहितर माण्हू डॉक्टर नजीब जे कैलेबर जहिड़ो माण्हू पाकिस्तान पैदा करे सघियो आहे। साॻी तरीक़े सां पंहिंजो हिंदुस्तान जे ॾखिण में जेके कम्यूनिस्टनि जूं तहरीक हुयूं, जेके केरला में हुयूं, जेके बंगाल में हुयूं, अहिड़े क़िस्म जा माण्हू छो न हिते पैदा थिया? ॾाढी असांजे जेके लेफ्ट जा असांजा जेके नज़रियाती माण्हू हुआ, उन्हनि जो माज़ी ऐं उन्हनि जी जेका पछाड़ी आहे सा ॾाढी ॾुखो ईंदड़ आहे। जीअं मूं पंहिंजो भिटाई साहिब जे मुर्शिद जे हिन में चयो, सुपीरियां जी ॻाल्हि रुगो रंजाओ, हाणे कंहिंजा वेही खणो नारा खणो। असांजा माण्हू त माना थोरो हली अॻिते हली जेके आहिनि से कंप्रोमाइज़ करे वेही रहिया, विकामी विया,
जेके लेफ्ट जा तमामु सुठा कामरेड हुआसीं 3-3 ऐं 5-5 लखनि पघारुनि ते NGOs में हलिया विया, ॿिया जेके बचा हुआसीं जेके आहिनि से मीडिया जे हिन में मलाईअ में हलिया विया। नतीजे तौर ते जेके कमिटेड कारकुन हुयो, आइडियल जेको हूंदो आहे हिंदुस्तान में, डॉक्टर जेको आहे सो पंहिंजो तव्हांजा जेके बि लेफ्ट जा माण्हू हुआ, कैफ़े अज़मी हो, तव्हांजो अली सरदार जाफ़री हो, तव्हांजो अजय कुमार घोष हो, तव्हांजा पंहिंजा ॿिया खोड़ सारा कम्युनिस्ट हुया जेके आइडियल क़िस्म जा माण्हू हुआ ऐं मरदे मरी विया। हुननि पंहिंजा रवैया, हुननि पंहिंजा मयार तब्दील कोन कया। उन जे अगेंस्ट में असांजा माण्हू वीचारा पंहिंजो जेॾी महिल 50 सालनि खां पोइ थिया त को वज़ारत ते वियो, को जेको आहे सो ख़ुसूसी मुआवन ते वियो, के माण्हू जेके आहिनि से चुप करे पाण चुप करे वेही रहिया ऐं पंहिंजे भाइरनि खे ऐं पंहिंजे भाणजनि खे अॻिते आंदऊं। हाणे हीअ जेका जमूद वारी सूरत हाल आहे मंजूर साहब, आख़िर इहो जमूद टुटंदो कीअं, सोसाइटी कीअं टुटंदी, वैक्यूम जेको आहे उहो कीअं भरिजी सघंदो, को सॉल्यूशन उनजो हल, या सिलसिलो ईअं ई हलंदो रहंदो? मां सम्झां थो त हुनजो हिकिड़ो शेर आहे त भड़क वरी बंभट कई साल सुतो रहे। मिसाल मूंखे ख़ुशी थींदी आहे त कामरेड बख़्शल थल्हे वारा भला थोरा ई सही जेके आहिनि से पंहिंजो हुनखे लॻाए वेठा आहिनि। कामरेड जेको आहे सो सिंगार नूनारी आहे, माना हिकिड़ो अकेलो ई माण्हू आहे, पर हिकिड़ो आवाज़ु जेको आहे सो नसीराबाद में गूंजे थो। साॻे तरीक़े सां सिंध जे अंदरि खोड़ अहिड़ा सारा माण्हू आहिनि जेके ग़रीब ई से, हैदराबाद में कामरेड निसार लिगारी आहे ऐं ईअं नंढो हिकिड़ो ग्रुप आहे पंहिंजो आसिम आखूंद वारनि जो जेको अञा ताईं उन सां लॻो पियो आहे। ईअं कामरेड हैदर बख्श जतोई फैमिली मां आहिनि। मीरापुर में असांजो कामरेड विलायत हुसैन जेको आहे सो पंहिंजो चनू आहे, उहो अञा ताईं कंदो थो अचे। त ईअं माण्हू डल डफर डेडली भला कमज़ोर पोज़ीशन में सही, पर अञा ताईं साहु खणनि था, अञा ताईं एस्पायर कनि था, अञा ताईं पंहिंजो दिलि में उहा तमन्ना रखियूं था अचनि। मां सम्झां थो त वक़्तु ऐं तारीख़ ऐं माज़ी सदाईं ईअं रहियो आहे त उन पंहिंजे पाण खे तब्दील कयो आहे ऐं हालतूं हिते बि यकीनन तब्दील थींदियूं। मुंहिंजो साहिबु विचोले तबिके जी जेका पार्लिमानी सियासत आहे, असां ॾिसूं था सिंध जे अंदरि एकड़ ॿेकड़ जेके जमायतूं आहिनि, कॉम्प्रस जमायतूं, उन्हनि जा उम्मीदवार इलेक्शन त कॉन्टेस्ट कनि था, पर उहे सोभरा कोन था थियनि, कामयाबी नथी थिए। कॉम्प्रस पॉलिटिक्स जो जेकॾहिं असां तजियो, पार्लिमानी कॉम्प्रस सियासत जो तजियो वठूं, छा सबबु आहिनि जो इलेक्शन जेको आहे उहो कॾहिं विनिंग पोज़ीशन में न आया आहिनि? कुझु सीटूं इंडिविजुअल जेकॾहिं खटियूं बि आहिनि, जलाल महमूद शाह जो मिसाल ॾेई सघिजे त उहो डिप्टी स्पीकर थियो। सबबु छा आहे, कॉम्प्रस पार्टी छो पोइ रहियूं आहिनि पार्लिमानी सियासत में? मां सम्झां थो त सबबु त असां समूरा सम्झूं था त वॾेरनि ई सिस्टम एस्टेब्लिश कयो आहे, उन्हनि ई सिस्टम मुतारफ़ करायो आहे जंहिंमें तकनि ऐं तरनि खे हिननि ज़ाती जागरू बनाए छॾियो आहे। पाकिस्तान में जमहूरियत खे मज़बूत करण जो मुंहिंजे ख़्याल में जेको बहितर तरीक़ो आहे उहो इहो आहे त जेका प्रोपोर्शनल रिप्रेज़ेंटेशन वारी जेका थ्योरी आहे उन में कजे। त मिसाल तौर ते सॼे पाकिस्तान में जेकॾहिं पीपल्स पार्टी खे 2 करोड़ वोट था मिलनि त उन्हनि खे जेकॾहिं 200 माण्हू था मिलनि, त जेकॾहिं कम्युनिस्ट पार्टीअ खे, हारी कमेटीअ खे, GSN खे, अवामी तहरीक खे, इन्हनि पार्टियुनि खे जेकॾहिं 50 लख वोट मिलनि, 25 लख वोट मिलनि, त इन्हनि जा 5 माण्हू बची सघनि था। हाणे हिननि तक अहिड़े नमूने सां ठाहिया आहिनि, जमायत इस्लामी आहे उनजा केतिरा वोटर हुजनि, कम्युनिस्ट पार्टी आहे उनजा केतिरा वोटर हुजनि, लेफ्ट जा केतिरा बि माण्हू हुजनि, पर उन जे बावजूदि हुनजो जेको तक ऐं तर आहे उन में ज़ाहिरा मौलवी बि आहिनि, उन में बुनियाद परस्त बि आहिनि, उन में वीचारा हारी बि आहिनि, उन में मजबूरियुनि जा मारियल मज़दूर बि आहिनि। त इहा तकनि वारी जेका सियासत आहे उहा जेसि ताईं ख़तमु न थींदी, प्रोपोर्शनल रिप्रेज़ेंटेशन पाकिस्तान में जेकॾहिं फ़र्ज़ आहे कि 50 लख माण्हू लेफ्ट जा आहिनि त घटि में घटि 5 क़ौमी असेंबली जा मेंबर हुननि जा बि हुजणु खपनि। पर इहा जेका अंग्रेज़नि जी मुतारफ़ करायल कॉन्स्टिट्यूएंसी वाइज़ तकनि वारी जेका सियासत आहे, इन बि तमामु घणो जेको आहे उनखे कमज़ोर। अच्छा, इनखे सॼे सिस्टम खे जेको कंट्रोल असां वटि डेमोक्रेटिक सिस्टम आहे उहो सपोर्ट करे थो। इलेक्ट्रोल जेको रिफॉर्म्स आहिनि उहे न अची सघिया आहिनि। मिडिल क्लास जो जेके उम्मीदवार आहिनि, ज़ाहिर आहे त इलेक्शन जो जेको आहे ख़र्चु उहे अफोर्ड नथा करे सघनि। तव्हां सम्झो था त हिते इलेक्ट्रोल रिफॉर्म्स जी ज़रूरत आहे? त उहे तमामु वॾे रिफॉर्म्स जी ज़रूरत आहे। मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त जेसि ताईं प्रोपोर्शनल रिप्रेज़ेंटेशन, मुतनासिब नुमाइंदगी, उहो सिस्टम न ईंदो, तेसि ताईं मिडिल क्लास जा माण्हू अॻिते न अची सघंदा। वॾेरनि सियासत खे एतिरो महांगो ऐं एतिरो ताक़तवर करे छॾियो आहे जो चङो भलो जेको माण्हू आहे उहो सम्झे थो त जेसि ताईं तव्हां वटि 20 करोड़ रुपया न आहिनि तेसि ताईं तव्हां सूबाई असेंबली जी सीट कॉन्टेस्ट नथा करे सघो, ऐं जेसि ताईं तव्हां वटि 50 करोड़ न आहिनि तेसि ताईं तव्हां क़ौमी असेंबली जी चूंड नथा विड़ी सघो। हाणे हिननि रुगो इहो इन करे कयो आहे त जीअं मिडिल क्लास जो माण्हू, माना ॾाढी हुन हिकिड़े पंजाब जे हिकिड़े तर्ज़े निगार ॻाल्हि कई त मिडिल क्लास जो माण्हू चीफ जस्टिस थी सघे थो,
चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान। मिडिल क्लास जो माण्हू आर्मी चीफ थी सघे थो, मिडिल क्लास जो माण्हू जेको आहे सो पंहिंजो वाइस चांसलर थी सघे थो, PhD होल्डर थी सघे थो, नोबेल प्राइज़ विन करे सघे थो, पर सूबाई असेंबली जो मेंबर नथो थी सघे। यानी चीफ जस्टिस थी सघे थो, सही आर्मी चीफ थी सघे थो, पर सूबाई असेंबली जो मेंबर छाकाणि त सूबाई असेंबली जो अंदाज़ ऐं हुननि मैकेनिज़म अहिड़ो ठाहियो आहे जो उन में उन माण्हूअ जे कामयाबु थियण जो या उन जे इन जो को बि इम्कान आहे। अच्छा, नवाज़ लीग जेको सिंध जे अंदरि हिकिड़ो एक्सपीरियंस कयो आहे, बशीर मेमण जेको आहे रिटायर्ड कामूरो आहे, पुलिस अफ़सर आहे, उनखे मुस्लिम लीग नून सिंध जो सदर कयो वियो आहे। उहो इलेक्शन में कॉन्टेस्ट करे थो पियो। नवाज़ लीग जी सिंध जे अंदरि पॉलिटिक्स खे कीअं ॾिसो था? हिकिड़े असां ॾिसूं था त मुख़्तलिफ़ तकनि ते नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी कोलिशन पार्टनर बि रहिया आहिनि। उहो उन जी नवाज़ लीग जे अंदरि जेको हिते स्पेस उनखे तंज़ीमी तौर ते ठाहिणु खपे आहे, उहो अवॉइड नवाज़ लीग कंदी रही आहे। बशीर मेमण जी एंट्री पॉलिटिक्स जे अंदरि उनजे सोभारे थियण जा केतिरा चांस आहिनि? नवाज़ लीग जे अंदरि ही विचोले तबिके जी जेका लीडरशिप आहे उनखे कीअं था ॾिसो? मां सम्झां थो त नवाज़ लीग घटि में घटि इहो फ़ैसिलो पहिरियों दफ़ो हूअ सिंध जी सियासत में संजीदा थी आहे। न त अॻु में सदाईं नवाज़ लीग इहो सम्झंदी त संदसि वोटर जेको आहे सो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कराची में आहे। तंहिंजे करे नवाज़ लीग पहिरियों दफ़ो बशीर मेमण साहिब जहिड़े माण्हू खे जेको हिकिड़ो रेपूटेड पंहिंजो ऑफिसर आहे, सर्विस दौरान बशीर मेमण साहिबु सदाईं माना त मुख़्तलिफ़ हुकूमतुनि जे अताब जो शिकार रहियो। इहो ई हुनजे मेरिट जी निशानी आहे। पीपल्स पार्टी जो बि रहियो, PTI जो बि रहियो, समूरनि इदारनि में समूरनि दौरनि में हू उनजो रहियो। तंहिंजे करे बशीर मेमण जी जेका सिलेक्शन आहे सा तमामु सुठो फ़ैसिलो आहे। रही ॻाल्हि इहा त बशीर साहिब जो मुक़ाबिलो सिंध में सभिनी खां वधीक जेका पुराणी गादी आहे 1591 में मखदूम नूह सरवर जो इंतकाल थियो आहे। सही। तंहिंजे करे सभिनी खां वधीक मज़बूत ऐं जेका स्ट्रांग सिंध में पीपल्स पार्टी जो बुनियादु जेको आहे सो हालनि में पियो सिंध में। अच्छा, हाणे मूं त 67 में डॉक्टर मुबशर हसन जे उहो लाहौर वारे घर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो, सिंध में पीपल्स पार्टी जो पहिरियों कन्वेंशन हाला में थियो। हाणे उन मखदूम अच्छा तंहिंजे करे उहा जेका मखदूम जी गादी आहे जिथे पीपल्स पार्टी सिंध जो बुनियादु पियो, उन तक ते बशीर साहिबु मखदूम जमील ज़मा जो मुक़ाबिलो थो करे। हाणे ॻाल्हि इहा आहे त पंहिंजो गुज़िरियल 15 सालनि दौरान तव्हांखे यादि हूंदो त इन जेका मटियारी में जेका करप्शन थी आहे उन में मटियारी जो DC बि गिरफ़्तार थियो अॻु में। सही। हींअर मटियारी जो जेको पंहिंजो मोटरवे जो स्कैंडल आहे, अॼु उन में मखदूम जमील ज़मा खे हैदराबाद जी नैब कोर्ट जेको आहे सो नैब अदालत सॼो समन कयो। तंहिंजे करे मां सम्झां थो त ज़रूरत इन ॻाल्हि जी त ज़रूरु आहे त हाणे इहे जेके आहिनि से अच्छा तव्हांखे हिकिड़ी दिलचस्प ॻाल्हि ॿुधायां त हाला जो जेको मखदूम ग़ुलाम हैदर हाई स्कूल आहे सिंध जे जेके 4 या 5 पुराणा क़दीमी हाई स्कूल आहिनि उन्हनि में शामिल आहे। पर गुज़िरियल 4-5 सालनि हूंदी करे हाला जो जेको हाई स्कूल आहे सो डथल आहे ऐं उतां जो उन स्कूल जो शागिर्द अकबर लिगारी 5 साल एजुकेशन जो सेक्रेटरी हो, पर उन बि उनखे ठाहिण जी कोशिशि न कई। हाला में जेका मखदूमनि जी गादी आहे, मखदूमनि जी हवेली आहे ऐं उनजो जेको हाई स्कूल आहे सो हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं आहे। हाणे जंहिं शहर जे अंदरि हाई स्कूल ठहणु नथा ॾियनि या ठहणु ॾियनि, भला नथो ठाहियो वञे त बि हुननि जे पार्ट ते आहे। तंहिंजे करे जिथे बि वॾियूं गादियूं हूंदियूं मां सम्झां थो उते इंसानी तरक़ी जो इम्कान क़तई तौर ते न थींदो। तव्हां कॾहिं ॿुधो नौशहरे में ईअं थियो त DC जेको आहे सो 2.5 अरब 3.5 अरब रुपया खणी भॼी वियो। DC कॾहिं भॼी वियो पैसा खणी, इहो असां 5 तारीख़ में ॿुधो त आहे, पर असां कॾहिं पढ़ियो बि कोन्हे को त DC बि को पैसा खणी भॼी वियो। तंहिंजे करे मां सम्झां थो त हाणे हाला जे माण्हू यकीनन हिते सोचींदा भला हींअर न सही सुभाणे सही ईंदड़ टेन्योर में सही, पर हाणे हालनि जे माण्हुनि जो ऐं सिंध जे माण्हुनि जो वक़्तु अची वियो आहे त हाणे जेको आहे सो छला छा कंदासीं रुगो चीच पाए नई ॾिए निशानी वॾी महिरबानी। तंहिंजे करे हाणे सिंध जे माण्हुनि जे लाइ वक़्तु अची वियो आहे त नवां नुमाइंदा चूंडनि ऐं इन्हनि रवायती माण्हुनि मां जेके आहिनि से जान छॾाइनि। मंज़ूर साहब, हाणे अचूं था सिंध जे राजधानी वारे शहर कराची ते। कराची जे अंदरि तव्हां इलेक्शनी मंज़रनामो, हितां जी पॉलिटिक्स, उते रिलीजियस पॉकेट बि रहिया, तजुर्बा थिया, मुतहिदा क़ौमी मूवमेंट जो पॉकेट रहियो, पोइ उतां वरी PSP निकिती, ॿियूं नंढियूं वॾियूं पार्टियूं, PTI जो बि एक्सपीरियंस थियो, लियारी जे अंदरि मलीर जे अंदरि जेका सूरत हाल आहे उनजे उहा बि तव्हांजे आॾो आहे। मजमूई तौर ते कराची जे इलेक्शनी मंज़रनामे ते तव्हां कीअं था ॾिसो उनखे? मां सम्झां थो त गुज़िरियल 15 सालनि जे अंदरि पीपल्स पार्टी के सिंध जे अंदरि के सुठा कम त न आहिनि कया, पर कराची जे अंदरि हुन पंहिंजे पॉलिटिक्स जे
हिकमत अमली खे तब्दील कयो आहे। अॻु में पीपल्स पार्टी जो सम्झो वेंदो त पीपल्स पार्टी कराचीअ में सिंधियुनि यानी क़दीम सिंधियुनि ऐं जेके इंटीरियर मां सिंधी अचनि था उन्हनि जी नुमाइंदा पार्टी आहे। हिन भेरे हुननि छा कयो आहे जो हिन भेरे हुननि पठाणनि खे बांधो आहे, हुननि उर्दू स्पीकिंग माण्हुनि खे बांधो आहे ऐं हुननि ॿियनि ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ माण्हुनि खे पीपल्स पार्टी में शामिलु कयो आहे। तंहिंजे करे हुननि खे चवनि था त बाबा झंडो रुगो असांजो खणो, बाक़ी क़ौम खड़े था। कादिर मंदोखेल जेको हो सो पंहिंजो पश्तो स्पीकिंग आहे। 2008 वारी जेका सूबाई असेंबली हुई उन में जेको अमानुल्लाह महसूद ANP जो सूबाई सदर हो, सो आई एम सॉरी ANP जो सूबाई असेंबली जो मेंबर हो, उहो साॻियो अमानुल्लाह महसूद जेको आहे सो हींअर पीपल्स पार्टी जो अॻुवाण आहे। साॻिए तरीक़े सां डिस्ट्रिक्ट सेंटर जे अंदरि जेके MQM जा उहिदेदार हुआ उहे हाणे पीपल्स पार्टी में शामिलु थिया आहिनि। तंहिंजे करे पीपल्स पार्टी कराची जे अंदरि जेको आहे सो मेट्रोपॉलिटन या वॾे शहर जी जेका डायनामिक्स ईंदी आहे उन जी पॉलिसी ठाही आहे ऐं नतीजे तौर ते मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त हींअर कराची जे अंदरि जेकॾहिं का मोस्ट रिप्रेज़ेंटेटिव पार्टी आहे त उहा शायदि पीपल्स पार्टी हुजे। पीपल्स पार्टी में रज़ा हारून ऐं जेको अनीस एडवोकेट आहे उन्हनि बि उहे बि शामिलु थिया आहिनि। नाज़रीन, हिते प्रोग्राम जो जेको आहे वक़्तु पुॼाणी के पहुतो। मंज़ूर सोलंकी साहिबु तव्हांजी महिरबानी। असांजी नाज़रीन कोशिशि हूंदी त ईंदड़ प्रोग्रामनि में बि ख़ासि तौर ते इलेक्शन जे हवाले सां जेका सूरत हाल आहे पंहिंजे नाज़रीन खे असां अपडेट कंदा रहूं। हिते पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे ईंदड़ प्रोग्राम ते इजाज़त ॾींदा। अल्लाह वाहे।